अस्सलाम वालेकुम दोस्तों इन वक्त मां मीरपुर माथेलो शहर जे डिग्री कॉलेज भरसा मौजूद आया जिते यूफोन कंपनी जो टावर लगल है। उन यूफोन कंपनी जे टावर जे मीटर के सड़े 2 महीना गुजरी विया आहिनि। 2 महीननि खां एक्सीएन सेप्को मीरपुर माथेलो महराज शेख पारां यूफोन टावर के डायरेक्ट कनेक्शन ॾिनो वियो आहे। अचो तूं तव्हांखे डायरेक्ट कनेक्शन पंहिंजे अखियुनि सां ॾेखारियां ऐं एक्सीएन सेप्को मीरपुर माथेलो महराज शेख जा किरदार तव्हांखे तव्हांजे अखियुनि सां ॾेखारियां त ॾिसो असांजे नाअहल हुक्मराननि कहिड़ा कुदा ऑफिसर मुक़ररु कया आहिनि। मिसकीननि लाइ बिजली कोन्हे, ग़रीबनि लाइ का बिजली कोन्हे, उन्हनि लाइ इज़ाफ़ी डिटेक्शन आहिनि, इज़ाफ़ी बिल आहिनि, पर अरबे रुपयनि जी कंपनी ॿाहिरें मुल्क जे कंपनियुनि खे डायरेक्ट कनेक्शन ॾिना विया आहिनि। अचो तव्हांखे उहो ॾेखारियां, तव्हांखे आईने वांगुरु साफ़ नज़रंदो एक्सीएन सेप्को महराज शेख, उनजा किरदार तव्हांखे आईने वांगुरु नज़रंदा। अचो तव्हांखे मां टावर बि ॾेखारियां, मीटर ॾेखारियां, ट्रांसफार्मर ॾेखारियां, मतिलबु तव्हांखे सेप्को मीरपुर माथेलो जे एक्सीएन महराज शेख जा ख़ुदा किरदार तव्हांखे तव्हांजे अखियुनि सां ॾेखारियां। ही यूफोन टावर आहे, ही उनजो गेट आहे, हे उनजो गेट आहे न, ही उनजो गेट आहे, गेट बंदि आहे, अंदरि त पंहिंजो कमु बि न आहे। ही यूफोन टावर आहे जेको डिग्री कॉलेज भरिसां क़ाइमु आहे। ही इन्हनि जो तड़ियल मीटर आहे, तव्हां ॾिसी सघो शायदि ही उन्हनि जो तड़ियल मीटर आहे। ही जेका उन्हनि जी तार अचे थी, जेको नोड़ो अचे थो, जेका 24 घंटा बिजली हले थी पई, ही उनजो नोड़ो आहे। ही नोड़ो हितां, ही साम्हूं उनजो नोड़ो लॻल आहे, तव्हांखे शायदि नज़र अचे, ही साम्हूं उनजो नोड़ो लॻल आहे, बिजली जी तार लॻल आहे। मीटर में तव्हांखे का बि तार नज़र न ईंदी, ही ॾिसो न, मीटर में तव्हांखे का बि नज़र न ईंदी तार। ही तार डायरेक्ट ट्रांसफार्मर में लॻल आहे। दोस्तों तव्हां शायदि ॾिसी सघो, ही डायरेक्ट कनेक्शन आहे यूफोन टावर जो, डायरेक्ट कनेक्शन। इतला इहे आहिनि त 40,000 रुपया मंथली रिश्वत मुक़ररु कई वई आहे। माना एक्सीएन साहिबु 40,000 आहिनि मुंहिंजे ख़्याल में मंथली हिननि खां रिश्वत वठे थो, लखें रुपयनि जी सरकारी बिजली हिननि खे मुफ़्त में ॾिए थो। वरी मां तव्हांखे सड़ियल मीटर ॾेखारियां, इन में का तार तव्हांखे मथां, तव्हां सम्झो इन में मथां का तार लॻल हुजे, का बि इन में तार लॻल न आहे, तार डायरेक्ट ट्रांसफार्मर में लॻल आहे। ख़ैर ही साम्हूं कनेक्शन तव्हां ॾिसी सघो था, साम्हूं कनेक्शन सेप्को एक्सीएन मीरपुर माथेलो महराज शेख जा ख़ुदा किरदार। ही साम्हूं कनेक्शन ॾिसो, हिकु ई कनेक्शन हिन में लॻल आहे, जेका ट्रांसफार्मर में जेका कनेक्शन लॻल आहे डायरेक्ट, उहा हिकु ई कनेक्शन आहे जेका यूफोन जे टावर जो कनेक्शन आहे। ही तव्हां तार ॾिसी सघो था, ही तार तव्हां ॾिसी सघो था, ही तार तव्हांखे नज़र ईंदो सिधो हे टावर ॾे वञे पियो। अंदरि त मुंहिंजो कमु न आहे, ही तव्हांखे ॿाहिरियों साफ़ क्लियर नज़रे थो। गुज़ारिश ई आहे जेको सेप्को चीफ आहे सखर या वापडा पाकिस्तान जा जेके ऑफिसर आहिनि इस्लामाबाद में, जेके वफ़ाक़ जा ऑफिसर आहिनि या जेके मिनिस्टर आहिनि, उहे अंधा न आहिनि, उन्हनि खे सभु कुझु नज़रे थो। पर एक्सीएन सेप्को महराज शेख गुज़िरियल 3-4 सालनि खां हिते मीरपुर माथेलो डिवीज़न में एक्सीएन मुक़ररु थियल आहे, अॻु में एसडीओ मुक़ररु थियल हो, उहो बि उन्हनि जो कमाऊ पुटु आहे।
वापडा वफ़ाक़ वारनि जे ऐं सेपको चीफ सखर वारनि जो कमाऊ पुट आहे, त पोइ छो कार्रवाई कंदा? तव्हां छा सम्झो था इहे जेके मां वीडियोज़ जेके लाइव मां हिननि जे ख़िलाफ़ु कयां थो, जेके साबितियूं मां हिन लाइव में तव्हांखे ॾेखारियां थो, छा इहे ऑफिसरनि ताईं न आहिनि पहुचंदा? बाक़ाइदगी सां पहिरें ॾींहुं वञी पहुची वेंदा आहिनि, पर कमाऊ पुट जो आहे एक्सीएन सेपको मेराज शेख, उनजे ख़िलाफ़ु केरु कार्रवाई करे? भले कार्रवाई न थिए, ऐं पंहिंजे ज़मीर खां मुतमइन आहियां। मतिलबु उन्हनि जे कुदनि किरदारनि खे हमेशह वाइको कंदो रहंदुसि। एक्सीएन सेपको हुजे, DC घोटकी ख़ालिद सलीम त हलियो वियो, उनजे किरदारनि खे बि मां वाइको कंदो आयो आहियां। बहरहाल जंहिंजा जेके कुदा कम आहिनि, कुदा किरदार आहिनि, हमेशह उन्हनि खे वाइको कंदो रहंदुसि, अवाम ताईं पहुचाईंदो रहंदुसि। भले कार्रवाई न थिए, सॼो सिस्टम असांजो करप्ट आहे। जेकॾहिं सिंध गवर्नमेंट खे तव्हां ॾिसंदव न, सॼो सिस्टम करप्ट आहे वज़ीर आला ताईं। तव्हां जेकॾहिं वफ़ाक़ खे ॾिसंदव, वफ़ाक़ जो वज़ीर आज़म ताईं सभु करप्ट वेठा आहिनि। त कानून ऐं इंसाफ़ जी बालादस्ती केरु कराईंदो? भले न कराइनि, मां उन्हनि खे ईअं बुछड़ो कंदो रहंदुसि, उन्हनि जे किरदारनि खे वाइको कंदो रहंदुसि। मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। महीने ॾेढ खां पोइ मां लाइव आयो आहियां, पंहिंजी हिकिड़ी ID ठाही आहे। लाज़िमन ॾाढा मुड़ुस इनखे बि बर्दाश्त न कंदा, इनखे बि ब्लॉक करे वेंदा। हे ब्लॉक कंदा, वरी मां ॿी ID ठाहींदुमि, उहो वरी ब्लॉक कंदा, वरी मां ॿियो को अकाउंट ठाहींदुमि। मतिलबु मां ख़ामोश न रहंदुमि। मुंहिंजी ख़ामोशी क़बर में वञण जी सूरत में थी सघे थी। हा, जेकॾहिं मां क़बर में हलियो वञा, पोइ मां ख़ामोश थी सघां थो। बाक़ी जेसि ताईं मुंहिंजी ज़िंदगी, मुंहिंजो साह, जिस्म में साह आहे, रूह में साह आहे, मां कॾहिं बि ख़ामोश कोन रहंदुसि। इन्हनि कुदनि माण्हुनि जा कुदा किरदार हमेशह वाइको कंदो रहंदुसि। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। वॾियूं महिरबानियूं।